तर्जुमा निगारीअ जी हौसला अफ़ज़ाई लाइ क़तर मां कई आयल वफ़द पारां मटियारी ज़िले जो दौरो कयो वियो ऐं मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि खे तर्जुमा निगारी लाइ मुनक़िद थींदड़ आलमी मुक़ाबले में शिरकत जूं दावतूं ॾिनियूं वयूं। उन मौक़े ते सिंध जे नामियारे आलम मुफ़्ती अब्दुल बाक़ी सुमरो पारां क़तर मां आयल वफ़द खे सिंध ऐं सिंधी ॿोली बाबति ब्रीफिंग ॾिनी वई ऐं सिंध वासियुनि पारां इन मुक़ाबले में भरपूर शिरकत जी ख़ातिरी पिणु कराई वई। हुन जो वधीक चवणु हो त सिंध ऐं सिंधी ॿोली जो अरब ऐं अरबी ॿोली सां मज़बूत ॻंढापो रहियो आहे। अलबत्ता सिंध में अरबी ॿोली खे आम करण लाइ कोशिशूं जारी आहिनि त जीअं घणे खां घणा सिंधी माण्हू सिधो संओं क़ुर शरीफ़ ऐं हदीसनि मां फ़ाइदो वठी सघनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।